पैरामेडिकल स्टाफ अलायंस सिंध के सॾ ते सिविल अस्पताल दादू के मुलाज़िमन अस्पताल में 2 कलाक ओपीडी जो बाइकाट करे हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो करे अस्पताल अंदर धरणो हयो। मुज़ाहरीन राजा रफ़ीक पंवर, आचर पंवर, इम्तियाज़ चांडियो, निसार अहमद लाशारी, ज़हीर खोरो, अब्दुल मजीद जतियाल, अख्तर समूह, बिलावल सोलंगी ऐं ॿियनि दाहियो त सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस के पघार में मुस्तकिल करण समेत ॿिया जायज़ मुतालबा सिंध हुकूमत पारा मञण बावजूद अञा ताईं पूरा न कया विया आहिनि। अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मुतालबो इहो आहे त सर्विस स्ट्रक्चर जेको सालनि खां वठी असीं घुर कयूं पिया, वक़्त जा हुक्मरान ख़ासि तौर ते मिनिस्टर साहिबान अचनि था, असांजो मुतालबो तस्लीम बि कनि था। सर्विस स्ट्रक्चर ऐं सपोर्टिंग स्टाफ जो टाइम स्केल जेको आहे उहो असांखे हिन वक़्त ते न मिलियो आहे। सभिनी डिपार्टमेंट में मिलियो आहे, न मिलियो आहे त सिर्फ़ु हेल्थ डिपार्टमेंट में, सो बि पैरामेडिकल खे न मिलियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे जीअं ॿियनि सूबनि खे मिले थो, पाकिस्तान हिकिड़ो आहे पर हिते कानून ऐं माना जेके आहिनि हर शइ अलॻि अलॻि आहे। ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि बि माटली माह वारो सलूक आहे असांजे पैरामेडिकल सां। सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, अपग्रेडेशन आहे। इहो 13 साल हिन सिंध गवर्नमेंट खे थिया आहिनि। 13 सालनि में असांजो मुतालबो ई सर्विस स्ट्रक्चर जो आहे उहो बि हल कोन था कनि। ऐं असां CM हाउस जे आडो प्रेस क्लब कराची में अस्पतालनि जो बाइकाट कयोसीं ऐं असां मरीज़नि खे तकलीफ़ ॾियणु नथा चाहियूं। सुभाणे 22 तारीख़ ते वरी असांजो CM हाउस जे साम्हूं धरणो आहे। अरबाब रहीम लूड़ो लंगड़ो असांखे लेटर ॾिनो त बाबा 16 ग्रेड में तव्हांजो मुलाज़िम वञी सघे थो। ऐं असांखे अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त हिन पीपल्स पार्टी गवर्नमेंट अची हिकिड़ो अहिड़ो लेटर कढी छॾियो जंहिंमें असांजो माण्हू फिनांस डिपार्टमेंट जो मतलब रिटायरमेंट थो थिए त फिनांस डिपार्टमेंट खां हिकिड़ो लेटर कढायो वियो आहे त बाबा हिन माण्हू खे रिकवरी कयो। हाणे जॾहिं माण्हू उहो 30 साल 35 साल नौकिरी करे वञे थो ऐं उते आख़िर में हुनजो बैलेंस ज़ीरो थी थो वञे, जेको बचण जो ख़्वाबु ॾिसे थो त मां वञी किथे का घर जी कोई झुपड़ी ठाराईंदुसि, किथे का मूंखे न्याणी जी का शादी करणी हूंदी। पर अफ़सोस आहे इहो मुतालबो असांजो बिल्कुलु साॻियो आहे। टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर उहो असांजो बहाल कयो वञे ऐं जेके हीअ दावा रखण वारा लेटर आहिनि इहे वापसि वरिता वञनि। असांजो मिनिस्टर साहिबु वटि असां उन ॾींहुं बि एहतजाज ते हुआसीं, हुनजो तव्हांजी समरी CM हाउस में आहे, मूं वटि सेक्रेटरीअ पई आहे, समरी किथे बि कान्हे का। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे असांखे मजबूर कयो थो वञे, असांखे मजबूर कयो थो वञे त असां जेको आहे न मरीज़नि खे तकलीफ़ ॾियणु नथा चाहियूं। बराए महिरबानी असांजो सर्विस स्ट्रक्चर ऐं टाइम स्केल फ़ौरन बहाल कयो वञे, न त असां सख़्त खां सख़्तु कदम खणी सघूं था। कराची में CM आॾो असां धरणो हणंदासीं, भली असांखे लठियूं हणनि छा बि कनि, जेकॾहिं असांजो मुतालबो पैरामेडिकल जो जाइज़ मुतालबो आहे जेको नथा मञनि। मुलाज़िमनि चयो त मुतालबा तस्लीम न कया विया त कराची प्रेस क्लब खां मार्च करे CM हाउस आॾो सॼी सिंध जा पैरामेडिकल मुलाज़िम एहतजाज कंदा। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।